नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त 3 अलॻि ॻोठनि में बाहि जे वाक़िया, बाहि सबबि कणक जे ढेरनि समेत 4 ॻोठनि जा घर सड़ी रख, मुतासिर नुक़सान सबबि मुतासिर रोई ॾिनो। को बि सरकारी ऐं चूंडियल नुमाइंदो न पहुतो। ॻोठ मंगो में ॻोठाण सईद हाजी अलण शाह, सईद पहलवान शाह, सईद नाज़न शाह जे कणक जे ढेरनि खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिं सबबि कणक जा 3 ढेर सड़ी रख थी विया आहिनि। बाहि जो ॿियो वाक़ियो ॻोठ हाजी गुलाम रसूल लाखो में ॻोठाणे न्याज़ सोलंगी, मेहराब सोलंगी जे घरनि खे ओचितो बाहि विकोड़े वई है, जंहिं सबबि घर में पियल सामान सड़ी रख थी वियो आहे। मुतासिर ॻोठाण पंहिंजियूं जानूं बचाए ॿाहिरि निकिता आहिनि, जॾहिं त भरिया सिटी मां फायर ब्रिगेड गाॾी पहुची बाहि खे कंट्रोल में आंदो। जॾहिं त बाहि लॻण जो टियों वाक़ियो भरिया भरिसां ॻोठ कंडा खाई में ॻोठाणे दीदार अली मेमण जे घर जे लोड़े खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिं सबबि चौपायो माल जा वथाण ऐं उते पियल सवें मण भो सड़ी रख थी वियो। भरिया सिटी फायर ब्रिगेड गाॾी पहुची बाहि विसाए। इन सिलसिले में मुतासिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे थियल नुक़सान सबबि ॿुधायो आहे त लखें रुपए जो नुक़सान थियो, पर को बि चूंडियल नुमाइंदो या सरकारी कामोरो संदसि वटि लड़ी न आयो। असां खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी